सिंध हाई कोर्ट में वफाकी हुकूमत बेटन बाबत लिखत में जवाब जमा कराए छड़ियो। अटॉर्नी जनरल चयो आहे त बेटन जी ज़मीन सिंध जी आवाम जे मुफ़ाद में इस्तेमाल थींदी। वफाकी हुकूमत सिंध सरकार जा समूरा ख़दशा ख़त्म कंदी। बेटन ते को बि मंसूबो सिंध हुकूमत जी मुशावरत खां सिवाइ शुरू न कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट में बेटन ते वफ़ाक जी वालार बाबत सदारती आर्डीनेंस ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी थी। जंहिं दौरान अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान ख़ालिद जावेद खान पेश थियो। अदालत में दरख़्वास्त गुज़ार शहाब ओस्तो चयो त बेट वफ़ाकी हुकूमत हवाले करण सिंध जी आवाम जे बुनियादी हक़नि जी लताड़ आहे। अटॉर्नी जनरल ख़ालिद जावेद खान ॻाल्हाईंदे चयो त बेशक बेट सिंध जी आवाम जी मिल्कियत आहिनि। सदारती आर्डीनेंस आख़िरी फ़ैसिलो नाहे, तरमीम थी सघे थी। अटॉर्नी जनरल जो त हीउ वफ़ाकी ऐं सूबाई हुकूमत जो मामिलो आहे। दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलनि सां हल न थींदो। असांखे सूबे जी आवाम जा मफ़ाद वधीक अज़ीज़ आहिनि। ख़ालिद जावेद चयो त जेसीं ताईं बेटन वारो तकरार हल नथो थिए तेसीं ताईं को बडावती कम शुरू न थींदो। वफ़ाकी हुकूमत सिंध सरकार खे एतमाद में वठी अडावत शुरू कंदी। हुन चयो त ज़रूरत पई त सदारती आर्डीनेंस में तरमीम कई वेंदी। हू सिंध जी आवाम खे ख़ातिरी कराए थो त उन्हनि जो को बि हक़ पाएमाल न थींदो। माहीगीरनि तोड़े मुहाननि खे कंहिं बि क़िस्म जो नुक़सान न थींदो। बेटन बाबत आर्डीनेंस ख़िलाफ़ अदालत में शहरी तरफ़ां वधीक हिकु दरख़्वास्त दाख़िल कराई वई, जंहिं ते धुरियनि खे नोटिस जारी करे दलीलनि जी तयारी जी हिदायत कई वई आहे। जॾहिं त अदालत केस जी ॿुधणी 13 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी आहे।